नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त बडाणी वेझो गुबलो थाणे जी हद ॻोठ कजलो भंगवार में बिना जवाज़ RD 109 थाणे जी पुलिस चढ़ाई करे जुमो भंगवार जे घरनि में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे घर धणी दरबार खान भंगवार खे गिरफ़्तार करे खंबी गुम करे छॾियो। जॾहिं त वारसनि जुम्मन भंगवार, मंज़ूर भंगवार, आज़ाद भंगवार, मिठो भंगवार ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन आहियूं। RD 109 थाणे जी पुलिस बिना जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई करे चौधीवारी जो तक़दस पामाल करे असांजे ॿारनि ऐं औरतुनि ते सख़्त तशद्दुद करे बिना जवाज़ असांजे माण्हू गिरफ़्तार करे विया आहिनि। हिननि चयो त असां SSP कश्मोर अमजद शेख खे अपील करियूं था त फौरन नोटिस वठी असांजो गिरफ़्तार थियल माण्हू वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।